अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान दहशतगर्दी जे ख़ात्मे ते मुत्तफ़िक़ आहिनि। ॿई मुल्क दहशतगर्दी ते ज़ाब्ते लाइ संजीदा कोशिशूं कंदा, न त ख़िते जे अमन खे संगीन ख़तरो लागू थी सघे थो। कतरी टीवी के इंटरव्यू में ख़्वाजा आसिफ वधीक चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में मुआहिदे जो बुनियादी मक़सद दहशतगर्दी जे मसइले खे ख़त्म करणु आहे। मुआहिदे खे हतमी शक्ल ॾियण लाइ इजलास ईंदड़ हफ़्ते इस्तांबुल में थींदो। अमरीकी सदर पारां रूस का तेल ख़रीद करण ते भारत मथां ॻरो टैरिफ जारी रखण जो ऐलान। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त मोदी ख़ातिरी कराई हुई त भारत रूस खां तेल ख़रीद न कंदो। भारत खे रूसी तेल बाबति फ़ैसिलो करणो पवंदो, न त उन मथां मुआशी दबाव वधंदो। अमरीकी सदर वधीक चयो आहे त चीन मथां टैरिफ घटि करे सघूं था, पर उनखे असांजे लाइ बि कुझु करणो पवंदो। चाहियूं था त चीन अमरीका सां नायाब मादनियात जी रांदि न खेॾे। गज़ा में जंगबंदी अञा बि बरक़रार आहे। सऊदी अरब पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में जंगबंदी जी आजियां। सऊदी परॾी वज़ारत चयो आहे त इहो क़दम ॿिन्ही मुल्कनि में सरहदी छिकताण घटाइण में मददगार साबित थींदो। जंगबंदी में क़तर ऐं तुर्किया जो किरदारु साराह जोॻो आहे। इसराइल गज़ा में रत जी रांदि खेॾण बैदि जंगबंदी मुआहिदो बहाल करे छॾियो। इसराइली फ़ौज गज़ा में सुरंगनि समेत हमास जे दर्जननि हदफ़नि मथां 120 रॉकेट फायर कया। गज़ा में शहरी आबादी खे बि निशानो बणायो वियो। 45 फ़लस्तीनी शहीद। अमरीका जो नायब सदर ऐं ट्रंप जो नाटी गज़ा अमन मुआहिदे बचाइण लाइ इसराइल रवाना। चक वेझो महर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां रतो छाण, 3 ॼणा क़तल, 3 औरतुनि समेत 5 माण्हू सख़्त ज़ख़्मी। ॻोठ आमिल महर जे धुरियुनि में झेड़ो, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में हिक धुर जा राहिब सरवर महर ऐं ॿी धुर जो एतबार महर मारिजी विया। ज़ख़्मियुनि में शैनीला, फातिमा, बीबुल, पीरबख्श ऐं शकूर महर शामिल। सोटन में ज़मीन जे मालिकी तां हलंदड़ तकरार में अॻु में बि हिकु ॼणो क़तल थी चुको। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल अंजार पारां वाक़े जो नोटिस। SSP शिकारपुर का रिपोर्ट तलब। मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सिंध में साड़ियुनि जो मुनासिब अघु न मिलण ख़िलाफ़ आबादकार मुसलसल सरापा एहतजाज बढ़ल। बुरड़ीछा करीब में हड़ताल। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। बुरड़ीछा करीब में आबादकार अॻवाननि जे सॾ ते शटर बंदि हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंदि। आबादकारनि पारां एहतजाजी रैली कढी वई। राइस मिल्क मालिकनि ख़िलाफ़ नारेबाज़ी। मेहड़ में GDA, PTI, SUP ऐं क़ौमी अवामी तहरीक जा कारकुन रोडनि ते निकिरी आया। तालके अस्पताल का एहतजाजी मार्च करे घंटाघर चौक ते निटण उस में धरणो। कुब्बो सईद खान में हारी आबादकार इतिहाद जे सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो। 22 अक्टूबर ते DC ऑफिस आॾो धरणे जो ऐलान। आबादकारनि ऐं सियासी अॻवाननि मुतालबो कयो आहे त साड़ियुनि जो मुनासिब अघु ॾियारे नाजाइज़ कटौती बंदि कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।